ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। पीपीसी जे सदर निसार खोड़े चयो आहे त सिंध जूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसी रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। निसार खोड़ो चयो त मुल्क में अॻे ई पाणी जी खोट आहे, केनाल कीअं ठहंदा? असांजो गॾियल मौक़िफ़ आहे त केनाल न खपनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपीसी जे सदर निसार खोड़े चयो आहे त सिंध जूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसी करे रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। निसार खोड़ो चयो त मुल्क में अॻे ई पाणी जी खोट आहे, केनाल कीअं ठहंदा? असांजो गॾियल मौक़िफ़ आहे त केनाल न खपनि। अव्हांखे ॿुधायूं पिया। पीपीसी जे सदर निसार खोड़े चयो आहे त सिंध जूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसी रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। निसार खोड़ो चयो त मुल्क में अॻे ई पाणी जी खोट आहे, केनाल कीअं ठहंदा? असांजो गॾियल मौक़िफ़ आहे त केनाल न खपनि। पीपीसी जे सदर निसार खोड़े चयो आहे त सिंध जूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसी रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। निसार खोड़े चयो त मुल्क में अॻे ई पाणी जी खोट आहे, केनाल कीअं ठहंदा? असांजो गॾियल मौक़िफ़ आहे त केनाल न खपनि। अव्हांखे ॿुधायूं पिया। पीपीसी जे सदर निसार खोड़े चयो आहे त सिंध जूं ज़मीनूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसण रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं अशरफ चांडियो खां। जी अशरफ, वधीक छा चवणु आहे निसार खोड़े जो? जी अशरफ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया। पीपीसी जे सदर निसार खोड़ो चयो आहे त सिंध जूं बंजर थियल ज़मीनूं ॾिसी रोइण अचे थो। मातली में मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो त मरियम नवाज़ खे अहिड़ा मनसूबा ठाहिण ते शर्म अचणु घुरिजे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं अशरफ चांडियो खां। जी अशरफ, वधीक छा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे निसार खोड़े जो? जी बिल्कुलु, जेको आहे सिंधू ते केनाल जेका वॾनि ख़िलाफ़ जेका पीपल्स पार्टी मातली सिटी तरफ़ां मातली जे फलकारा चौक ते एहतजाजी जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में जेको आहे जियालियुनि ऐं जियालनि तोड़े आम शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जलसे खे पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो ख़िताब कंदे चयो आहे त सिंध में सुकल जेको आहे सो ज़मीनूं ॾिसंदे जेको आहे खेसि रोअणु अचे थो। हिन चयो त जेको आहे पंहिंजो जेको आहे हिन जेको आहे सिमू सैलाब में समुंड जी गिड़कायल ज़मीनुनि खे ॾिसी रोअण थो अचे। मुंहिंजी सिंध जो हीउ हाल ॾिसी हिन चयो त असीं पंहिंजा सभु ख़्वाब चिकना चूर थींदे था ॾिसूं। हिकु त कुदरत जे तरफ़ां जेको आहे पाणी न आहे, बरसातूं न आहिनि पयूं। गुज़िरियल साल असांजा फसल सड़ी विया। पैदावार सुठी करण जी कोशिशि कयूं था त उन्हनि खे अघु सुठा कोन था मिलनि। असांजी सॼी महिनत जेको आहे सो रायगा थी वञे थी। हिन चयो त पाणी था चवनि त 70% पाणी जी खोट आहे। जेकॾहिं आहे त केनाल था जेको आहे ठाहे सघो। निसार अहमद खोड़े जो वधीक चवणो त शर्म अचणु खपे नवाज़ शरीफ़ जी उन न्याणी मरियम नवाज़ खे जेका उहे इतराजत ठाहिण जी जेको आहे सो ज़िद पई करे। हिन चयो त असांजा मुखालिफ़ उन वक़्तु कालाबाग डैम जे ठहण जे ख़िलाफ़ जेको आहे सो पेश कयल ठाराह में हू असेंबली मां जेको आहे बतियूं जेके विसाए भॼी त सघिया हुआ, पर सिंध सां बीह न सघिया हुआ। हिन चयो त असांजो गॾियल आवाज़ उहो आहे त असांखे केनाल हरगिज़ न खपनि। 18 अप्रैल ते जेको हैदराबाद में बिलावल भुट्टो जी क़यादत में केनालनि ख़िलाफ़ वॾो अवामी जलसो मुनक़िद करे केनालनि जी रिसा खे रद्द कराईंदासीं। जलसे खे जेको आहे पीपल्स पार्टी अॻवान आजिज़ धामरा, तंज़ीला कमरानी, ॾाॾा मोहम्मद हाले पोटो, जाम अली असगर हाले पोटो, मीर अल्लाह बख्श कालपुर, ताज मोहम्मद मल्ला, हाजी रिज़वान अहमद काइम खानी, अदनान अहमद काइम खानी, काज़ी वहाब ऐं ॿियनि पुर ख़िताब कयो आहे। जलसे दौरान जेको आहे जियालियुनि ऐं जियालनि तरफ़ां जेको आहे केनाल समूरा नामंज़ूर ऐं सिंधू ते दाड़ो नामंज़ूर जा ज़ोरदार नारा पिणु हया विया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अशरफ चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।